मोरो में DHO ڈاڪٽر मज़हर कलोड़ो जे घर ते थियल हमले खिलाफ दौलतपुर में अब्बासी बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दौलतपुर सफ़न में अब्बासी बिरादरी पारां नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौके ते अॻवाननि गुलाम अब्बास अब्बासी, मोहम्मद उस्मान अब्बासी, गुलाम शबीर अब्बासी, वसीम अब्बासी, जलालुद्दीन अब्बासी ऐं ॿियनि चयो त डॉक्टर मज़हर कलोड़ो जे घर ते शरपसंदनि हमलो कयो, जिन खे कानून जे कठेड़े में आंदो वञे। हुननि वधीक चयो त अंजुमन अब्बासी कलोड़ा इत्तेहाद सिंध जे सदर सादुल्ला कलोड़ो जे घर ते जेका गुज़िरियल ॾींहुं ज़रदारी बिरादरीअ जे माण्हुनि पारां चढ़ाई करे हुन मथां हमलो कयो वियो, उन जी मज़म्मत करियूं था। एहतजाज कंदड़नि चयो त हमलो कंदड़ शरपसंद माण्हू वरी कलोड़ा बिरादरी जे मौज़ूदनि मथां पूरी FIR दाख़िल कराई आहे। मुज़ाहिरनि चयो त SSP नौशेरो फेरोज़, अल्ताफ़ हुसैन लगारी, DIG नवाब शाही, SHO मोरो समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त दाख़िल कयल कूड़ी FIR जल्द ख़ारिज करे हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे।